क्यों साइलेंस चुप कयो दा वो बात क्यों सॉरी हिकिड़ो मिनट डायलॉग थोड़ो क्यों सरदार हिननि खे ॿेले मां हथ कयो आहे हल ख़ैर क्यों 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 सरदार हिननि खे मशकूक हालत में ॿेले मां वठी क्यों सरदार हिननि खे मशकूक हालत में ॿेले मां हथ करे वरितो आहे लॻे थो त शादी भॻल आहे क्यों हेलो क्यों सरदार हिननि खे ॿेले मां हथ करे आयो आहियां पकड़े आयो है पकड़े आहे लॻे थो मां छा कयां थोरो थोरो था ॿुधायो भेण सरदार क्यों सरदार हिननि खे ॿेले मां हथ करे आयो आहियां ॿुध सरदार हिननि खे ॿेले क्यों सरदार हिननि खे ॿेले में पकड़े आयो आहियां लॻे थो त किथां भॼी आया आहिनि सरदार हिननि खे ॿेले मां पकड़े वठी दोबारा चल चल वीर चवंदो वञ चओ क्यों क्यों सरदार हिननि खे ॿेले मां वठी आयो आहियां थी सघे थो त हीअ का तो भाॼी आया आहिनि ओके इहो ई ॾेस थी सघे थो क्यों धाड़े ला मौत विराइण खां सवाइ ॿियो छा ॾींदा आहिनि तंज ॻाल्हाए न ॻाल्हाए शहरी बाबू तंज करे न क्यों धाड़े ला मौत विराइण खां सवाइ ॿियो छा ॼाणींदा आहिनि तंज न कर शहरी बाबू पंहिंजो तारीफ़ कराए केरु आहीं तूं मां यादि आहियां ऐं हीअ नाहिद आहे असां हिन इलाइक़े जा आहियूं हा क्यों क्यों आहे मां अयाज़ आहियां ऐं हीअ नाहिद आहे असां हिन इलाइक़े जा आहियूं नाहिद किथे तूं सरदार सावण खाने जी धीअ त नाहीं नाहिद खे ॾिसो वरी हेॾे ॾिसो नाहिद हा बाबा मीरो हल रोल कट क्यों ॾोहारी जे वातां ॾोह जो नाम ॿुधी हैरत थी थिए ॾोहारी जे वातां ॾोह जो नाम ॿुधी हैरत थी थिए तूं विच में न ॻाल्हाए शेरी बाबू मां वॾेरी सां पियो ॻाल्हायां वॾेरी सां मुखातिब आहियां मीरो हा नाहिद बीबी भई नाहिद ॾिस इंसेशन ॾे नाहिद जा वरी हेॾे ॾिस मूं ॾे मां फलाण टी मटी ज़ालिम फलाण टी नाहिद मीरो बसि ख़तमु तुंहिंजा डायलॉग इंसेशन ॾेई छॾ इंसेशन बि थी विया को करणो जो करियो आउट थो थिए क्यों हा मां नाहिद आहियां हा मां नाहिद आहियां जलाल ख़ान जी भेण जेको नुक़सानु पुॼाइणो अथई पुॼाए ॿीहर चओ हा मां नाहिद आहियां जलाल ख़ान जी भेण जेको नुक़सानु पुॼाइणो अथई पुॼाए ओके हा नाहिद हाणे हे चवंदी मीरू तोखे बदिलो वठिणो आहे त मूंखां वठि हिन बेगुनाह तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे इहो बि वॾी बहादुरी सां मूंखे मारे थो पियो न उन हिसाब सां चवंदे मीरू तोखे बदिलो वठिणो आहे त मूंखां वठि हिन बेगुनाह तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे तोखे बि चुकाइणो पवंदो नाहिद बीबी इंसेशन ॾे ताबो त ॾे तोखे बदिलो वठिणो आहे त मूंखां वठि हा बसि एतिरो चओ थो मीरू तोखे बदिलो वठिणो आहे त मूंखां वठि चुप था एतिरो ई चओ सर अदा चुप कर मेहरबानी मीरू तोखे बदिलो वठण त मूंखां वटि हिन तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो हा ईअं चवंदी आहियां चओ मीरू अदा तोखे अदा न बदिलो चवणो क्यों जेकॾहिं तोखे बदिलो वठिणो आहे मीरू त मूंखां वटि हिन बेगुनाह तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे ॿीहर चओ कयो ई छा इहो छा किथां जी मीरू जेको बदिलो वठिणो अथई मूंखां वटि हिन बेगुनाह तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे ॾोह नाहिद बीबी मुंहिंजी भेण ऐं पीउ कहिड़ो ॾोह कयो हो सर दीदी वाले मुंहिंजी भेण ख़ुदकशी कई ऐं तुंहिंजे भाउ मुंहिंजे पीउ खे मारायो फालतू कुतनि जे थरां ज़ुल्म कयो थियो हे थियो हो थियो अफ़सोस कर ॾिस हेठि ॾिस ॿुधो तव्हांखे हेठि ॾिस मथे ॾिस मोलाडे ॾिस मथे मोलाडे ॾिस बसि आया हिन पासे ॾिस हेॾे ॾिस मीरो खे वरी मूंखे अफ़सोस आहे हाणे डायलॉग ॾे मूंखे अफ़सोस आहे थोरो कंधो हेठि झुकाए करे शर्मिली हा मथे कंधो पोइ खणी करे चवंदे मूंखे अफ़सोस आहे इन ते पर इहो वाक़ियो कीअं थियो चल मूंखे अफ़सोस आहे इन ॻाल्हि ते पर इहो वाक़ियो अदा मीरू कीअं थियो क्यों मूंखे अफ़सोस आहे इन ॻाल्हि ते अदा मीरू पर इहो वाक़ियो कीअं थियो ॿीहर चओ ठाहे चओ दर्द सां चओ हिन अदा मीरू मूंखे अफ़सोस आहे इहो वाक़ियो देरि कयो जीअं मथे हिते अखियूं खणी अचनि न क्यों क्यों भाउ न ॻाल्हायो अदा न ॻाल्हायो छो था ॻाल्हायो मूंखे अफ़सोस आहे अदा मीरू पर इहो वाक़ियो कीअं थियो ॿीहर चओ मूंखे अफ़सोस आहे अदा मीरू पर इहो वाक़ियो कीअं थियो ओके हल सही ओके क्यों
केरु आहीं तूं? ऐं हीअ त कुंवार थी लॻे। ही छोकिरी केरु आहे? ऐं तोखे ख़बर न आहे त ॿेले में छोकिरी वठी घुमण सां अंजाम। रोल क्यों? केरु आहीं तूं? ऐं छोकिरी त कुंवार थी लॻे। ही छोकिरी केरु आहे? तोखे ख़बर न आहे त मीरू जे इलाइक़े में घुमण सां तव्हांखे मौत बि मिली सघे थो। ढाड़े लाइ मौत विरहाइण खां सवाइ ॿियो छा ॼाणींदा आहिनि? ओके बस हाणे टाइट कर। हाणे टाइट ते रख। क्यों? तंज़ न कर। मां सिर्फ़ तोखां नालो पुछियो आहे, वधीक तफ़सील न। मायाज़ आहियां ऐं ही नाहिद आहे। मायाज़ आहियां ऐं ही नाहिद आहे। ऐं हिन इलाइक़े जा आहियूं। तव्हांखे ख़बर पई नाहिद वाइड़ा थी वञो हिते दुश्मन खाने जी धीअ। मीरू थोरो ओॾे थी वञ। ओ नाहिद, हाणे हैरान थी चओ। नाहिद मुंहिंजे दुश्मन जलाल जी भेण नाहिद। डायलॉग जो किथे तूं सरदार सावण खान जी धीअ न परेशान थी ॾिसोसि पुछोसि अने तव्हांखे ख़बर न आहे जलाल खान जी भेण त नहीं। अच्छा वठो बिस्मिल्लाह। क्यों? नाहिद, किथे तूं सावण खान जी धीउ ऐं मुंहिंजे दुश्मन जलाल जी भेण त नाहीं? हा मां नाहिद आहियां। तोखे जेको करिणो आहे सो कर मीरो। आस्ते ॻाल्हाए वॾेरी। हीअ तुंहिंजी जागीर या हवेली न आहे। ही मीरो जो ठाक आहे जिते ॾाढा ॻाल्हाइण जो ॾोह सिर्फ़ु मौत आहे। मौत ॾाढा ॻाल्हाइण लाइ सिर्फ़ु ॾोह मौत आहे। आस्ते ॻाल्हाए वॾे। बस। ये तव्हांजी जागीर या हवेली न आहे। बस। मीरू जो थाक। क्यों? आस्ते ॻाल्हाए, आस्ते ॻाल्हाए। माई, ही तुंहिंजी जागीर या हवेली न आहे जिते तूं ॾाढा ॻाल्हाईंदी। ही त मीरू जो छा आहे चकलो। क्यों? आस्ते ॻाल्हाए। ही तुंहिंजी का हवेली या जागीर न आहे। ही मीरू जो थाक आहे जिते ॾाढे ॻाल्हाइण वारे जी ज़बान कटी वेंदी आहे। ॾाढा ॻाल्हाइण ॾोह आहे। कंटिन्यूटी डाल। क्यों? आस्ते ॻाल्हाए। ही तुंहिंजी का हवेली या जागीर न आहे। ही मीरू जो थाक आहे जिते ॾाढे ॻाल्हाइण वारनि जो क्यों? आस्ते ॻाल्हाए। ही तुंहिंजी का हवेली या जागीर न आहे। ही मीरू जो थाक आहे हिते ॾाढे ॻाल्हाइण वारे जो खे ॾोह सम्झो वेंदो। क्यों? आस्ते ॻाल्हाए। Writer Fazil Samedo 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।